अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कोहिस्तान न्यूज़ सर्विस में भलीकार आऊँ हैं असगर अली भट्ट थाणो बुलाखाना में हाजी नदी मेमण अब्दुल बासित मेमण ऐं मेमण बिरादरी पारां PPMP सरदार मलक असद सिकंदर जे मान में आजाणो ॾिनो वियो। उन मौके ते मेमण बिरादरी जे नौजवाननि सरदार मलक असद सिकंदर, मलक सिकंदर खान जूनियर, मलक अहमद खान, मलक शेरदिल खान, मलक पहाड़ खान ऐं उन्हनि सां गॾु आयल मौजूदनि मथां गुलनि जी वर्खा करे आजियां कई। उन मौके ते हाजी नदी मेमण पारां आजियाणो पेश कंदे चयो त असांजे वॾड़नि सदाई निभायो आहे ऐं असां बि सरदार मलक असद सिकंदर सां गॾु आहियूं। जॾहिं त PPMP सरदार मलक असद सिकंदर ख़िताब कंदे चयो त कोहिस्तान जे माण्हुनि सां असांजा सियासी न पर ख़ानदानी वास्ता आहिनि। असीं सियासत में किथे बि हुजूं पर पंहिंजे ग़रीब भाइरनि सां गॾु बीठल हूंदासीं। हिन वधीक चयो त मुख़ालिफ़नि खे असां 1985 खां वठी शिकस्त ॾींदा पिया अचूं ऐं जेसीं ताईं अवाम जी मोहबत ऐं साथ रहियो त इंशाअल्लाह अञा बि मुख़ालिफ़नि खे शिकस्त ॾींदासीं। उन मौके ते वॾेरे अब्दुल बासित मेमण थोरा मञीदे चयो त असां निहायती थोराइता आहियूं सरदार मलक असद सिकंदर जा जंहिं पंहिंजे क़ीमती वक़्त मां असांखे टाइम ॾिनो। उन मौके ते कोहिस्तान जे मुख़्तलिफ़ मौजूदनि ऐं इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई। वधीक ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो कोहिस्तान न्यूज़ सर्विस।